वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। बाबा हूँ तव्हां सां विढ़िया त कोन अदा जन किथे आहिनि। बाबा तव्हां ज़रूर मूंखां कुछ लिकाए रहिया आहियो। हुते जेकर झेड़ो थे आ त फायरिंग जो आवाज ज़रूर अची आ। बाबा मां ॿुधायो छो नथा त छा थियो आहे? कुछ कोन थियो आ। छा थियो आ? बंदूकूं लॻियूं न मूंखे। हाँ वॾो लाचार आ मूंखे जो तोसां कूड़ ॻाल्हायां। बाबा ॾिस न, जेकर ॻोठ में को झेड़ो फसाद थिए आ त साले सुकून सां शहर छो वञे आ? इन गूंगे बाते खे मां रांदि ते वञण छो ॾियां? अलाए बाबा, मुंहिंजी त दिलि ॾाढी घबरायल आहे। बाबा सुरगाली आहे त के हमरा पंहिंजो रस्तो भटके अची ॻोठ में पहुता। हथियार बि त खयल हुआ न, ऐं सिधो पाण ॾे कीअं आया? ऐं आमना चवे पई त तुंहिंजो नालो वठी ॻोठ जी पुछा कई। माना त धारिया कोन हुया ऐं रस्तो बि कोन भटकियल हुया। मां त चवां थो त बाबा तोखे त वकीलियाणी थियणो खपे या आॾी पुछा ऐं सुवाल जवाब करे करे मूं मढ़े जो मथो फेराए छॾियो अथई। बाबा मूं अव्हां जे चेहरे जे तासरनि मां अंदाज़ो लॻाए वरितो आहे त अव्हां यकीनन मूंखां कुझु लिकाए रहिया आहियो। अव्हां जे विच में का अहिड़ी ॻाल्हि ज़रूर थी आहे जेका अव्हां मूंखे ॿुधाइण मुनासिब नथा सम्झो। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, माण्हू जेकॾहिं ॿाहिरियां मामला खणी घर में आणींदो त घर में परेशानियूं पयूं वधंदियूं पयूं वधंदियूं। तूं हाणे हीअं कर जो डेल थी सॼे ॻोठ में फिरंदी वञ, टिलंदी वञ, ख़ुशि थी खिल टपा ॾे। बाक़ी ॿाहिरि दुनिया जे मामलनि खे मां पाण ई मोह ॾींदुसि। मां वेठो आहियां न, ख़बर अथई न त चिभड़ चराख आ चराख, चाबो ई हिकु, लाला माल ख़लास। हिन जो मतिलबु आहे त तव्हां जे विच में अहिड़ी का ॻाल्हि ज़रूर थी आहे जेका मूं सां जुड़ियल आहे। बाबा एतिरी चरी मां बि न आहियां जो कंहिं ॻाल्हि खे सम्झी न सघां। अरे पी अरे इच्छा है ये केरी फजीलत है? एक बार से को छजो है ने हिते दाखिल है हत करे जय लिवली चाय लिवली जा जो बा दो वो ता जो मां सादा तू पाने घर वनी खेलाई ने हिते जतो खेलाई मां खेले न मां तू हल जय लिवली का झोड़ो में छरेस अरे दूरी रेस वो चिकन छरेस हल्ला हल्ला ने पाला बाबा तू खेल जुबी तू खेल खानी ना खानी है जुबी तू खेल बाबा लिकर फिंटी मूं अम्मी खे ॿुधाए छॾियो आहे त तोखे खाधे में छा पसंदि आहे। चाचा शाह मुराद चयो त मानी गॾिजी खाऊं त चांड्रो की मुंहिंजे बंगले ते बोरची कमाल जी मानी पचाईंदो आहे। हिकु ॻाल्हि चवां ज़रली, चओ। दुनिया जो वॾे मां वॾो शेफ बि मां जे हथनि जी मानी जो मुक़ाबिलो नथो करे सघे। मां जे हथ जे खाधे जो स्वाद ई कुझु अलॻि हूंदो आहे। हिते मां हर मां जे हथ जे खाधे जी ॻाल्हि करे रही आहियां। आई नो हूं किथे अरबी शायरी जो सिटू पढ़ियो आहे। घर शाम जो मोटी अचण जो नालो आहे ऐं घर मां जे हथ जी मानी खाइण जो नालो आहे। एग्री। हीअं कर भला तूं चाची सां वञी किचन में हथ वंडरा, मां जेसी ताईं पंहिंजे दोस्त सां मोबाइल ते चिट करे वठां। सच में अम्मी जी हेल्प जो फिक्र अथई या मुंहिंजी मौजूदगी मां बेज़ार थो थी? पोपट खे कोई ज़ुबान ॾे न,
त उनखे उहो ॿुधाईंदो त गुलाब जे टिड़ियल गुल सां उनजी केतिरी मोहबत आहे ऐं परवाने खे ख़बर हूंदी आहे त उहा रोशनी उनखे पसंदि करे छॾींदी, पोइ बि ॾीए जी तरफ़ भॼंदो आहे। तूं पुलिस जी नौकरी छॾे शाइरी शुरू कर। जेकॾहिं तुंहिंजे चपनि ते इहा मुर्क क़ाइम दाइम हुजे त मां इहे ॿई कम करे सघां थो। ख़बर नहीं कहिड़ी ॻाल्हि आहे जेका बाबू मूंखां लिकायो हुयो, पर इहा पक अथमि त मुंहिंजे हवाले सां उहे माण्हू कुझु ॻाल्हाए रहिया आहिनि। ऐं मुंहिंजा परवरदिगार तूं रहम कर। चऊं थियो मासात जो तूं अची वई। मासात इहो ॿुधाए त उहे केर माण्हू हुआ ऐं हथियारनि सां असांजे ॻोठ छो आया? छा मास्टर तोखे कुझु न ॿुधायो आहे? मां त ॾाढो परेशान आहियां बानो। उन ई परेशानी में मूंखे अॼु रांदि में मज़ो कोन आयो। कहिड़ी परेशानी में मासात? जल्दी मूंखे अलिफ खां ये ताईं पूरो हवाल ॾे। सरदार बिजार ख़ान जा उहे मोकिलियल शैतान माण्हू चवनि पिया संग चटीअ जी रस्म थींदी, बिजार ख़ान तुंहिंजो रिश्तो पियो घुरे। मासा चवनि पिया ख़ान बहादुर बिजार ख़ान खे ज़बान ॾिनी आहे। इहो कीअं थो थी सघे? मां त अदा साले जी लाडली आहियां। उहो कॾहिं बि ठाह जे लाइ इहा शर्त क़बूल कोन कंदो। जेके सरदारनि जी ॻाल्हि मोटाईंदा आहिनि न, उन्हनि जो अंजाम छा थींदो आहे मासात? मासात तोखे त ख़बर आहे न तुंहिंजी सहेलीअ जो भाउ कीअं कुसिजी वियो। तूं गणती न कर मासात। का बि नौबत अचण खां पहिरियों मां हितां तोखे कढी हलंदुसि। छा पियो बकी मासात? ओ मेम साहिबा, मां हितां तोखे कढे कंहिं महफ़ूज़ जाइ ते खणी हलंदुसि। हिननि सरदारनि जूं रुगो ॿियनि जे नंगनि में अखियूं छो हूंदियूं आहिनि? मुआ अल्लाह करे अंधा थियनि। यार बिजार ख़ान अहिड़ी कहिड़ी तकड़ हुई तव्हां जो गाॾी मोकिले मूंखे इमरजेंसी में घुरायो अथव? यार मां त पंहिंजे वक़्त ते अची वञा। वॾो मसइलो थी वियो यार। ख़ान बहादुर जे ॻोठ में वञी करे के माण्हू सालिया वारनि खे मुंहिंजे तरफ़ां धमकियूं ॾेई आया। इनजे करे एसपी तपियो वेठो आहे। ॿुधो त साले जी भेण एसपी जी महबूबा जी पक्की सहेली आहे। लॻे थो त ख़ान बहादुर वांगुरु इहो एसपी ज़र अली मुंहिंजो बि जीअण तयार कंदो। इहा मूंखे ख़बर पई हुई त ख़ान बहादुर जे ॻोठ वारा बि भड़की पिया। यार हैरत है, तूं इहो कचो कमु करायो छा ला बिजार ख़ान? यार कसम सां मूंखे त का ख़बर कान्हे कि इहो मूं अछो कयो कंहिं। मूं त पंहिंजे हमराहनि खे काल खां वठी सख़्तीअ सां रोके छॾियो त का लापरवाही का उबराई नाहे करणी। यार लॻे थो त छोकिरनि तव्हांजी ॻाल्हि जो मान रखणु मुनासिब न सम्झो। हाणे तूं ईअं कर, एसपी खे फोन कर, मुंहिंजी पोजीशन क्लियर कराए। वॾा ख़ान बहादुर अलॻि तपियो वेठो। एसपी सां हुनजी ताज़ी झड़प थी आहे। अखियूं खोल पुट, मोमल अखियूं खोल। तुंहिंजो पीउ वियो आहे डॉक्टर खे वठण। या अल्लाह साईं, तूं भॻियूं सॻियूं कंदो आहे, तूं रहमतुल आलमीन आहे। मुझे न्याणी ते रहम कर अल्लाह साईं, रहम कर। मुमल मुमल ॾिस मां अची वियो आहियां ऐं तोखे वठण आयो आहियां। उथी। पर मल्हार, मां त पंहिंजे पेरनि ते बि नथी हली सघां। मुमल हाणे मां अची वियो आहियां, सम्झ तुंहिंजा सभु दर्द ख़तम थी विया। उथी। मल्हार, तो सही पे चयो।
मुंहिंजे जिस्म में सभई सुर तुंहिंजे विछोड़े जा हुया ऐं हाणे तूं आयो आहीं त मुंहिंजो हां ठरी पियो। ऐं हाणे इन जिस्म जी क़ैद में बेज़ार थी पई आहियां मल्हार। तूं मूंखे पंहिंजनि आज़ाद हवाउनि जी जन्नत में वठी हल। तोखां सवाइ मुंहिंजी हयाती जो भार मूं लाइ ॾाढो ॾुखियो आहे। उथी मोबाइल उथी हलो हाणे उथी हलो उथी शाबाश। आऊं बराबरि ज़बान जी खारी आहियां, बुरी आहियां, भली आहियां, जहिड़ी बि आहियां, पर केरु चई त वञे कंहिंजे लाइ मूं बुरो सोचियो हुजे या कंहिंखे मुंहिंजी तरफ़ां को नुक़सान पियो आहे। बापुल ज़बान जी कोड़ाण सभु नेकियूं खाई वेंदी आहे। ऐं तोखे इहा बि ख़बर आहे त हर मज़हब हुस्न इख़लाक़ जी ताक़ीद कई आहे। अल्लाह ॼाणे थो, मूं त कॾहिं बि ज़ीनत जो बुरो कोन चाहियो आहे। हा, बाक़ी इहे झेड़ा झटा आहिनि, जेकॾहिं मूंसां केरु कंदो छॾींदुसि त आउं बि कान। मां कॾहिं बि सोढे खे धीअ जो रिश्तो कोन ॾींदुसि। जेकॾहिं को सुठो रिश्तो आयो त पोइ सोचींदुसि। सम्झी वई न? हेड़े हे, तोखे सम्झाए केरु? थधे दिमाग़ सां सोच सोच ऐं सोढे जहिड़ो को माण्हू हूंदो सदको वञासि। सुठो सुलचणो छोकिरो ऐं को ऐब अथसि कोई बि न को नशो करे, न को कंहिं अहिड़े ओड़े माण्हुनि सां गॾु वेहे, न को चोरी, न को चकारी, ऐं घर जी ॻाल्हि घर में ई रहंदी। हाणे रुगो इहा पंहिंजी ज़िद छॾ, इहा एतिरी ज़िद चङी न आहे। हा, थोरो थधो थी। तूं इन मामले में टपा न ॾे बापुल। मां ॼाणा त मुंहिंजी धीअ ॼाणे, तूं जो छा वञे विच में जो टपा थी ॾे। हाय सची ॻाल्हि, तूं कोन सुधरदे, तूं मुंहिंजी त मञंदे ई कोन न। पोइ पछाड़ी में पहिरीं हथ चंड जाया मूंखे छा उछलीस बाहे में। वाह धीअ मुंहिंजी, वरी सलाहूं हीअ मोतबर थी करे मां ॼण को बेवकूफ़ आहियां। चवे छा थी हेॾो जी हेॾे ॻाल्हियूं। रिश्ता करण के सवला त न आहिनि। मेरी दाढ़ी तबीयत खराब है, जो दवा देनी है ना वो प्यारे। शामिर साईं केॾांहुं वियो? हाणे हिनखे मां किथे ॻोल्हियां? हिते त आहे ई कोन। लॻे थो त शमीर के कमरे जे अंदर लिखियो आहे, पर जे शमीर साईं हितो जे आहे न त पोइ खंघे ज़रूर आहे। लॻे थो के कमरे में हूंदो। वञी तो बंगले जे के कमरे में ॻोल्हियांसि। ती पकड़े वरतो शमीर साईं, तोखे ॻोल्हे वरतो। हाणे मूंखे इनाम ॾे, मूं तोखे ॻोल्हे वरतो। तूं किथे थो करी? वरी था कुदू, वरी सुधारे जी का उम्मीद को आसरो आहे या अञा उहे साॻियूं हरकतूं अथसि? हाकम साईं सफ़ा गुगदाम जानवर वांगुरु आहे। तव्हां बेफ़िक्र हवेली में रहे सघो था। जॾहिं मूंखे गुगदाम जानवर ॾिसणो आहे, छा हूंदो आहे? अच्छा ॾिसंदे गुगदाम जानवर? ॾेखारियां तोखे गुगदाम जानवर। ठीकु आहे, ऐं हींअर ई थो पंहिंजे सकील ते प्यारे भाइटीअ खे गुगदाम जानवर ॾेखारियां। सकील ते प्यारे भाइटीअ खे गुगदाम जानवर ॾेखारियां। इहो आहे गुगदाम जानवर। ॾेखारियां तोखे गुगदाम जानवर।
ही ॾिस कीअं ഇത് മായ താമുക്ക് अड़े 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 शमीर पुट बाबा हूं तो मजाक पियो कयां मजाक में रोइबो थोड़ी आ बस बस मुझो प्यारो भाई तू तो तमाम ॾाहो आहीं पुट मां केतिरनि ॾींहंनि खां वठी तुंहिंजे बारे में सोचींदी रही आहियां ऐं जहिड़े तरीक़े सां तो मूंखे ब्लैकमेल कयो आहे न इहा ॻाल्हि मां मरण घड़ीअ ताईं न विसारे सघंदसि सोना बेबी जॾहिं इंसान इश्क में धोखो खाईंदो आहे न त हुनजो दिमाग़ कम कोन कंदो आहे हू दुख में कावड़ में कुझु बि करे सघे थो छा तूं पंहिंजे हिन अमल खे ॾुख ऐं कावड़ जी ॻाल्हि खे साबित करे सघीं थो न बिल्कुलु न सोना बेबी तोखे त ख़बर मां शुरू खां ज़िद्दी तबियत जो माण्हू रहियो आहियां तोसां कयल समूरे जहिड़े में मुंहिंजो ज़िद जो बि अमल रहियो आहे तूं त ॼाणी थी सोना बेबी त मोहबत में मूंखे कुहण आसान आहे बाक़ी जहिड़े में केरु वार विंगो करे न त हुनजी मां सिसी लाहे छॾियां तो कॾहिं ॼाणण जी इहा कोशिश कई त खान बहादुर जी हवेलीअ में मां ख़ुशि आहियां या न शमशू तूं हमेशा पंहिंजी अना खे मोहबत खां मथे रखियो आहे मां एतराफ़ तो कयां सोना बेबी इन मामले में मां तुंहिंजो ॾोही आहियां मूंखे रुगो इहो ॿुधाए त खान बहादुर हाणे तोसां कीअं थो हले मुंहिंजो पहिरें ॾींहं खां खान बहादुर जे पुट सां जहिड़ो हलंदो रहे थो खान बहादुर मूंखे कॾहिं बि रंज नाहे कयो पर हाणे शमशू मूंखे लॻे थो इंतकाम वठण जी हू हींअर कोशिश करे थो शमशू छो त हुनजी अंदर जी खुनाक सां मां थोरी वाक़ुफ़ आहियां मुंहिंजे हवाले सां हुनखे हक़ीक़त मालूम थी चुकी आहे ऐं इन करे हू तोखे सताए सघे थो ज़ाहिरी आहे केर बि गैरतमंद इहा ॻाल्हि कीअं बर्दाश्त कंदो छॾ हाणे घेरनि जूं ॻाल्हियूं सोना बेबी हाणे थोरो मिलण जो टाइम ॾे न खान बहादुर शहर वियल आहे ऐं शहरोज़ लॉकअप में ऐं मां हिते तन तना तूं सोना बेबी शॉपिंग जे बहाने सां ॿाहिरि निकिरी अच त वेही के प्यार जो कचहरियूं कयूं घणा ॾींहं थिया आहिनि तोखे बि ॾिठे मां त चवां थो अचु ज़िंदगी जो भरोसो ई न आहे अॼु आहे त सुभाणे न आहे शमशू छा तोखे यादि आहे तूं स्टडी ड्रामनि में कमु कंदो हुए तुंहिंजे गेटअप जे हवाले सां सभु तुंहिंजा परस्तार हुआ सोना बेबी उहे गेटअप वेटअप त ज़रूरत पवण ते मां अॼु बि करे सघां थो उहा ॿी ॻाल्हि आहे सोना बेबी एक्टिंग ड्रामनि बदिरां हक़ीक़ी ज़िंदगी में करणु लॻो आहे पोइ इहा ॻाल्हि त तोखे जल्दी सम्झणु खपे त मां चई छा रही आहियां कम बैक सोना बेबी कम बैक न सिर्फ खान बहादुर खान बल्कि बिजार खान जे कन में भी मुंह खड़को करे छॾियो आहे बानो मुंहिंजी क्लोज फ्रेंड आहे ऐं कॾहिं बि न चाहींदसि त हू जागीरदाराणे निज़ाम जे खूनी डाइण जो खाज थिए पुट ज़रली अल्लाह पाक तोखे ज़िंदगी ॾे तूं माण्हुनि जी वॾी ख़िदमत कंदो आहीं ॾोहनि जे ख़ात्मे ऐं ग़रीबनि जे लाइ तूं सुठो साबित थींदे मालिक तोखे मौक़ो ॾिनो आहे ऐं इन जो भरपूर फ़ाइदो वठ ऐं मिसाल क़ाइमु करे ॾेखार चाचा साईं मुंहिंजी कोशिश इहा ई आहे त पुलिस जो आवाम जे विच में मोराल बहाल थिए पुलिस खे माण्हू पंहिंजी दोस्त सम्झाए हूअं त आम तौर ते माण्हू बिशनी चोर खां बची सघे थो पर रोड ते बीठल सिपाहीअ खां नथो बची सघे अम्मी छो था अहिड़ियूं ॻाल्हियूं करे काकनि सिपाहियनि जी शामत आणियो ज़रलीना वेस मटाए सुभाणे न रोड ते बीठल सिपाहियनि ते छापा हणंदो चांडोकी ये जेके चौकनि चौराहनि ते सिपाही हूंदा आहिनि न ये SHOs जी वसूली कंदा आहिनि वरी ये SHO एसपिन जी टोकरी कंदा आहिनि इहा पूरी जी पूरी चेन ठहियल आहे
करप्शन जे खात्मे जे लाइ हुन चैन खे ख़तम करणो पवंदो। एनीवे सरदार बेजार खान खां मूंखे हिरासा करण जो हिसाब ज़रूर वठिजो। तूं सम्झी सघीं थो त जंहिं समाज में औरत खे सभिनीनि मामलनि में बराबरी हासिल करण जो हक़ हुजे उहो समाज तरक्की करे सघे थो। चाचे शाह मुराद जहिड़नि दिल जे साफ़ माण्हुनि जॾहिं हिन बदबूदार समाज में तव्हां जहिड़ी न्याणी खे तालीम ॾियारी आहे त इहा पक सम्झो त हिन मुआशिरे में रोशनी अची सघे थी। शाह मुराद जॾहिं न पहिरियों दफ़ो चांडोरी खे स्कूल वठी वियो त छा छा न ॻाल्हियूं कई, कहिड़ियूं कहिड़ियूं ऊचियूं ऊचियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। सरदार बेजार खान जा उहे मोकिलियल शैतान माण्हू चवनि पिया संग चटीअ जी रस्म थींदी, बेजार खान तुंहिंजो रिश्तो पियो घुरे। वासा चवनि पिया खान बहादुर बेजार खान खे ज़बान ॾिनी आहे। जेके सरदारनि जी ॻाल्हि मोटाईंदा आहिनि न उन्हनि जो अंजाम छा थींदो आहे मासात। तुंहिंजी सहेलीअ जो भाउ कीअं कुसिजी वियो, तूं गणती न कर मासात। का बि नौबत अचण खां पहिरियों मां हितां तोखे कढी हलंदुसि। बानो जी जी बाबा। हेडिया बाबा मुड़िया जी। बाबा तू मूंखे उदास उदास ऐं परेशान नज़र पई अची। ऐं वॾी ॻाल्हि त निंड बि नथी करी। छो? ॾिस बाबा ॾिस, जंहिं भेण जो सालियो जहिड़ो डूंगर भाउ हुजे हुनखे परेशान थियण जी का ज़रूरत कान्हे। न बाबा बेशक मुंहिंजा भाइर खीर थर जबल जहिड़ा ऊंचा ऐं अणमुड़ आहिनि, पर बाबा हे ज़मानो बहादुरनि खे जीअण किथे थो ॾे। चांडोकी जो भाउ बि को डूंगर खां घटि त कोन हो। ॾिस बाबा मूंखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो ज़रूर आहे त तोखे कहिड़ी ॻाल्हि जी करे परेशानी आहे। लॻे थो त तोखे सारंग ऐं गूंगे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, पर तूं कंहिं बि क़िस्म जो कोन कर बाबा। असांखे कहिड़ो लाचार आहे, कहिड़ी ज़रूरत आहे जो असीं बिजार सां ठाह कयूं। छो ऐं असीं हुनखे संग चटीअ में ॾियो? हुनखे ख़बर न आहे त चिबड़ चराख आहे चराख, चाबोई हिकु लाला माल खलास। बाबा मूंखे बेजार खान खां डप नाहे, नहीं वरी तव्हां ते बेएतमादी, पर मां त पंहिंजी किस्मत खां डिॼी रही आहियां, छो जो इन किस्मत मूंखे अॻ में घणो रुलायो आहे। साइण हा गुलाम कीअं आयो आहीं? साइण दर ते हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स आयो आहे, चवे पियो अव्हां जो नानो आहे।
नालो छा ॿुधाई? करीमदाद साइण। हाय अल्लाह, मुंहिंजो नाना साईं अॼु अची वियो। फोन ते चए पियो हिकु ॿ ॾींहं लॻंदो मूंखे। बहरहाल तूं नाना साईं खे जल्दी अंदर वठी अच। बुज़ुर्ग माण्हू आहे, किथे नाराज़ थी हलियो न वञे। हाणे अंदर वठी तो जा साइण। बस तूं नाना साईं खे जल्दी अंदर मोकिल ऐं गेट ते तूं होशियार थी वेजा। अॼुकल्ह हालात अहिड़ा थी विया आहिनि, को बि भरोसो न आहे। शाह मुराद वारा हिन हवेली ते केॾी महिल बि हमलो करे सघनि था। ऐं इन ख़ौफ़ जे करे मूं नाना साईं खे घुरायो आहे। तव्हां गणती न कयो साइण, मां तव्हां जे करे सिर बि ॾेई थो सघां। चङो चङो, तूं नाना साईं खे जल्दी अंदर मोकिल। हाज़िर साइण। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।